बतौर कामोर तव्हां जेकॾहिं SP हुजो हा, पूरो सूबो तव्हांजे, पूरो शहर तव्हांजे अंडर में हुजे हा, तव्हां उन्हनि जूं ग़लति जेके इलीगल FIR जेके कटिजनि थियूं ऐं जेके जाइज़ FIR नथियूं कटिजनि, उन्हनि खे कीअं तव्हां ॿ शयूं कयां। हिकु त जंहिं थाणे जे हद मां चोरी थींदी, जंहिं थाणे जे हद मां खून थींदो, जंहिं थाणे जे हद में वारदात थींदी, FIR उन थाणे जे SHO ते लॉन्च कया। छो ज़िम्मेदार SHO आहे, SHO छो कंट्रोल न करे सघियो? ऐं कूड़ी FIR जेकॾहिं लाउंज ऐं मथां IG साहब जो हुकुम तव्हांखे उन जे अगेंस्ट हुजे हा, तव्हांजे नेचर जे ख़िलाफ़ु हुजे हा, तव्हांजे उसूल जे ख़िलाफ़ु हुजे हा, त पोइ छा कयो? IG साहब जो जेकॾहिं मुंहिंजे उसूल जे ख़िलाफ़ु हुजे हा त मां बेग़ैरतीअ जी नौकरीअ खां इज़त जी रवानगी करे छॾियां, कुर्सी छॾे हलियो वञा, कुर्सी ते न विया। बतौर हैदर कादरी ख़ामोश थी वियो आहे। लॻे थो त हैदर कादरी जे ज़हन में खोड़ सारा सवालात जनम था वठनि। ख़ुददारी घणी शइ आहे। ख़ामोशी, ख़ुददारी तव्हांजो जवाबु एॾो ख़ूबसूरत हुयो, ख़ुददारी तमामु वॾी शइ आहे। तव्हांजो जवाबु एॾो ख़ूबसूरत हुयो, जवाबु त ख़ूबसूरत हुयो त वाक़ई तव्हां नौकिरी छॾे। मां दिमाग़ में अहिड़ो SP पियो ॻोल्हियां त मां अहिड़ो SP को ॾिठो आहे। आहिनि सिंध पुलिस में अहिड़ा भला छॾे विया आहिनि, न मौजूदु, ईअं छॾे ॾिनो हुजे, मौजूदु आहिनि, हुन नौकिरी खे मौजूदु आहिनि। मां ज़ाती तौर ते खोड़नि सारनि अफ़सरनि खे ॼाणा थो जिन जे दिलनि में ख़ौफ़ ख़ुदा आहे। मां ज़ाती तौर ते अॼु बि पुलिस जे उन्हनि खे ठुडे लाइन लॻाई वियो आहे, साइड जी पोस्टनि में लॻायो वियो आहे, उन्हनि जूं ख़िदमात विफ़ाक़ जे हवाले कई वियूं आहिनि, उन्हनि खे सिंध पुलिस खां ॿाहिरि करे ॿियनि डिपार्टमेंट्स में रखियो वियो आहे। लेकिन मां ज़ाती तौर ते अहिड़नि अफ़सरनि खे ॼाणा थो। केरु आहिनि उहे? सर खोड़ सारा आहिनि, खोड़ सारा आहिनि। मां उन्हनि जो नालो वठी करे उन्हनि जे लाइ परेशानियुनि वधाइण जो सबबु नथो बणिजी सघां, लेकिन उन्हनि जे नाले खणण सां हिकिड़ी ॻाल्हि थींदी, क़ौम उन्हनि सां गॾु बीहंदी ज़रूरु। खोड़ सारा आहिनि। तव्हांजे साम्हूं सुल्तान ख्वाजा साहिबु आहे, तव्हांजे साम्हूं AD ख्वाजा साहिबु आहे, तव्हांजे साम्हूं बशीर मेमन साहिबु आहे, तव्हांजे साम्हूं कराची पुलिस जो चीफ ग़ुलाम नबी मेमन साहिबु आहे, तव्हांजे साम्हूं मसूद बंगश SSP लाड़काणो आहे, तव्हांजे साम्हूं तनवीर तुनियो SSP नवाब शाह आहे। खोड़ सारा अफ़सर आहिनि। मां मज़रत थो कयां जेकॾहिं कुझु आफ्ताब पठान साहिबु तव्हांजो हिन वक़्तु ऑफिसर आहे, ऐं खोड़ सारा पुलिस अफ़सर आहिनि ज़ाती तौर ते मां सम्झां थो। इहो चओ था त इन्हनि कॾहिं बि पंहिंजे उन टेन्योर में पंहिंजे उन पोस्ट न उन्हनि कयो आहे या न कयो आहे, मां उन्हनि जो को इन्वेस्टिगेशन ऑफिसर न आहियां रहियो, बतौर हिकु सियासी वर्कर जो उन्हनि सां ताल्लुक़ रहियो आहे। ऑफिसरनि खे मां ॾिसां थो ऐं हिकु बहितर ऑफिसर जे तौर ते माण्हुनि खे ॾिसां थो जिन जे दिलनि जे अंदरि ख़ौफ़ ख़ुदा आहे, जिन जी दिलनि जे अंदरि इंसानियत जो दर्द आहे, जिन जी दिलनि जे अंदरि माण्हुनि खे डिलीवर करण जी तड़प आहे। पोइ कानूनी हदूद जे करे, अफ़सरान जो हदूद जे करे, गवर्नमेंट जे करे न करे सघिया आहिनि ऐं सीटूं छॾे हलिया विया आहिनि, उहा ॿी ॻाल्हि आहे। लेकिन उन्हनि कंप्रोमाइज़ घटि में घटि न कई आहे, या जंहिं हद ताईं हुननि खां कंप्रोमाइज़ कराइण जी कोशिशि कयो न कई आहे। खोड़ सारा अहिड़ा अफ़सर आहिनि जिन खे मां ॼाणा थो, मौजूदु आहिनि डिपार्टमेंट में। तव्हां जेकॾहिं बतौर SP भर्ती जेका सिपाही जी भर्ती थींदी आहे, गुज़िरियल दफ़े 2 नौजवान शायदि तव्हांजे इल्म में हुजे, रनिंग दौरान रंग रूट जेके कुझु थियणु चाहिनि पिया उहे उन्हनि जी डेथ थी वई। तव्हां उन्हनि जो कहिड़ो फार्मूलो रखो उन्हनि खे सिलेक्ट करण जो? सो मां टेक्निकल माण्हू न आहियां। जेकॾहिं हुजां हा त मां टेक्निकल माण्हुनि सां राब्तो करे ऐं भर्ती कयां हा, लेकिन इहा ज़रूरु कोशिशि कयां हा त सिफ़ारिशुनि ते घटि में घटि पुलिस में भर्ती न थिए। इहो तव्हांजो जवाबु आहे? पुलिस में भर्ती न थिए, सिफ़ारिशुनि ते। छो त पुलिस उहो वाहिद डिपार्टमेंट आहे जंहिं पुलिस वारे जे करे ग़रीब माण्हू राति जो घर में सुकून जी निंड सुम्हंदो आहे त ॿाहिरि पुलिस वारो आहे जेको चौकीदारी थो करे। ॿाहिरि पुलिस वारो आहे जेको मुंहिंजे शहर जे अमन खे प्रायोरिटी जे बुनियादनि ते, तरजीह बुनियादनि ते क़ाइमु करण जे लाइ सॼी राति रोड ते बीठो आहे। हिकिड़ो माण्हू हुजे ई सिफ़ारिशी भर्ती थियल, ग़रीब बि सुतो पियो आहे, उहो बि माशाअल्लाह तेल जूं मालिशूं कराए, त पोइ उन सां त शहर जो अमन अमान क़ाइमु कोन थींदो। मां घटि में घटि अहलियत जो बुनियादनि ते भर्ती कयां हा, ऐं अहिड़ा पुलिस डिपार्टमेंट में माण्हू अथव आहिनि, मां पाण उन्हनि खे ॼाणा थो जिन कोशिशि कई आहे त अहलियत जे बुनियादनि ते भर्ती कनि। मां उन्हनि खे ॼाणा थो, मुंहिंजे साम्हूं आहिनि उहे माण्हू। तमामु ख़ूबसूरत वक़्तु गुज़रियो अव्हां सां राशिद महमूद सोमर साहिबु। असांजे अॼु हिन नए अलाह करे त तख़यलात जी दुनिया मां निकिरी करे सिंध तामीराती दौर जे तरफ़ वञे ऐं सिंध जो अवाम जे अंदरि शऊर पैदा थिए त उहो इलेक्शन वारे ॾींहुं घरां निकिरनि, घर में निंड न कनि, ऐं के अहिड़ा माण्हू
मैदान ते मोकिलिन, पार्लियामेंट में मोकिलिन, जेका सॿाझड़ी सिंध जे मारूअड़नि जे लाइ कुझु करे सघनि। इहो फ़ैसिलो सिंध जे अवाम खे खणणो आहे। हैदर क़ादरी ऐं राशिद सूमर खे नाहे खणणो जेसिताईं अवाम सुजाग न थींदो, इहो कमु कोन्ह थींदो। तमामु ख़ूबसूरत पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु हिते पुॼाइण ते अची चुको आहे। नाज़रीन, तव्हां असांजे हिन प्रोग्राम में ॾिठो केरु वेंदो कुर्सी ते। प्रोग्राम जो नालो आहे जंहिंमें अॼु राशिद महमूद साहब कुर्सी ते वेठा, जिन बतौर वज़ीर आज़म पंहिंजा ख़्याल वंडिया त जेकॾहिं मां वज़ीर आज़म हुजां हा त छा कयां हा। हुननि आम माण्हू जी कुर्सी ते बि वेही असांखे ॿुधायो त आम माण्हू कीअं ज़िंदगी गुज़ारे, ऐं हुननि बतौर कामोरो जी कुर्सी ते वेही बि ॿुधायो त जेकॾहिं हू कामोरो हुजनि हा त कहिड़ा कारनामा सां अंजाम ॾियनि हा। यकीनन उमेद कयां थो अव्हांखे हीउ शो, हीउ प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। ऐं हिन सां गॾोगॾु हर क़िस्त में असां मुख़्तलिफ़ माण्हू रुगो सियासी न, समाजी ऐं एंटरटेनमेंट जी दुनिया जा बि माण्हू हिन शो में आणींदासीं